जिते सॼी सिंध जी तारीख़ तज़ादनि जो शिकार हुजे, उते सिंध जी तारीख़ में अहिड़ा खोड़ सारा सवाल मौजूदु आहिनि जेके साईं पीरबख्श जमाली साहिबु हिन स्टे तां करे वियो आहे। खोड़ सारा अहिड़ा सवाल आहिनि, खोड़ सारा अहिड़ा तज़ाद आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं ॾंद कथाऊं आहिनि जिन्हनि खे अञा ताईं मुमकिनात जी का शरत मुहैया कोन थी सघी आहे। पोइ उहो ई सबबु आहे जो असां पंहिंजी हलंदड़ टही खे ऐं पंहिंजी ईंदड़ टही खे, पंहिंजे ईंदड़ नसुल खे ॾियण जे लाइ, कुझु मुहैया करे ॾियण जे लाइ, का मालूमात मुयसरु करे ॾियण जे लाइ परेशान आहियूं त असां पंहिंजे ईंदड़ नसुल खां मुंतक़िल छा कंदासीं। तारीख़ जा खोड़ सारा तज़ाद आहिनि। असांजो नौजवान नसुल उन्हनि तज़ादनि खे सुलझाइण बजाए उन्हनि मां जान आजी कराइण में पूरो आहे। अॼु असां जंहिं मक़ाम ते बीठा आहियूं, अॼु असां जंहिं इलाइक़े में बीठा आहियूं, डंडी जो उहो इलाइक़ो जेको सिंध जी तारीख़ में हिकिड़ी मुनफ़रिद हैसियत रखे थो। ही डंडी जो उहो इलाइक़ो आहे जिते शाह करीम जे पंध जा पेराब मौजूदु आहिनि, जिते शाह लतीफ़ जहिड़ो शाइरनि जो सरताज पंहिंजा थक अची भञींदो हो। इहो इलाइक़ो आहे जिते अरगोननि तुर्खाननि जे घोड़नि जो आवाज़ अञा ताईं तारीख़ जे तज़ादनि जो शिकार आहे। इहो इलाइक़ो आहे जिते मज़हबी रवादारी सां गॾोगॾु सॼी सिंध में सूफ़ी इज़म जे हवाले सां सूफ़ियाणो कल्चर परवान चढ़ंदो रहियो ऐं सॼी दुनिया, सॼी सिंध सां गॾोगॾु हिन इलाइक़नि लाइ मरकूज़ रही त ही उहे खिता आहिनि, ही उहे इलाइक़ा आहिनि जेके सूफ़ीज़म जी प्रचार जे लाइ, सूफ़ीज़म जे फैलाव जे लाइ, सूफ़ीज़म जे पखेड़ जे लाइ पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करे रहिया आहिनि। ऐं यकीन सां चवां थो त शेख ममू जेकॾहिं सूफ़ीज़म जे हवाले सां का तारीख़ी हैसियत रखंदड़ शख़्सियत न हुजे हा त यकीन ॼाणो त शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खे हिते अचण जी का बि ज़रूरत कोन हुई। शेख ममू जो इहो सूफ़ियाणो किरदारु हो, मज़हबी रवादारी वारो जेको तरीक़ो हो, जेको हुनजी प्रचार जो जेको नज़रियो हो, उहो ई सबबु हो जो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो हुनजी वफ़ात खां पोइ हुनजे ख़ानदान जे कंहिं फ़र्द सां अची मिले थो ऐं उन सां हाल अहिवाल ओरे थो। इहा अलॻि ॻाल्हि आहे त बयानुल आरफ़ीन बि जेको मलफ़ूज़ात आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी, उहो शेख ममू जे उन औलाद जे नाले खां असांखे अञा ताईं ॼाण रखंदो अचे। आया शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो उन जे औलाद सां जेको अची मिलियो हो उहो शख़्स केरु हो, उनजो शेख ममू सां कहिड़ो रिश्तो, पर तारीख़ इहो ॿुधाए थी त उहो शेख ममू जे ख़ानदान मां ज़रूरु हो जंहिंसां शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो मिलियो हो। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे मिलण मां हुनजे ख़ानदान जे कंहिं फ़र्द सां तारीख़ मां इहो साबित थिए थो त शेख ममू अञा बि शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे दौर खां अॻे जी सूफ़ी बुज़ुर्ग शख़्सियत आहे, जंहिं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खां अॻे हिते सूफ़ीज़म जे फैलाव जे लाइ, सूफ़ीज़म जे प्रचार जे लाइ पंहिंजो कमु कयो। ऐं यकीनन ही खितो ख़ुशनसीब खितो आहे, सॼी सिंध ख़ुशनसीब आहे। असां सम्झूं था त साईं GM चवंदो त सूफ़ीज़म जे हवाले सां बनूनु इंसान तरक़ी बनी आदम जे हवाले सां सॼी सिंध समूरी दुनिया जी इमामत कई आहे। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे ही उहे सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि जिन जी ख़िदमतुनि, जिन जे किरदार, जिन जी शख़्सियतुनि ऐं जिन जी चांडोकी जहिड़नि किरदारनि असांखे अॼु ॾींहं ताईं पंहिंजो सर फ़ख़ुर सां बुलंद करे रखण ते आमादा पे कयो आहे। ही उहे बुज़ुर्ग आहिनि जिन पंहिंजो वारो वॼायो, जिन पंहिंजा पेरा पुॼाया, जिन पंहिंजा पंध पुॼाया ऐं ईंदड़ नसुलनि जे लाइ हिकिड़ो पैगाम ॾेई विया। मोहबत, प्यार, अमन, रवादारी, भाईचारो। आउं सम्झां थो इहो समूरो तसलसल जेको आहे उहो सिंध जी सजनि जी तारीख़ जो तसलसल आहे जेको अॼु ॾींहं ताईं हलंदो पियो अचे। तारीख़ जे हवाले सां खोड़ सारियूं ॾंद कथाऊं आहिनि ऐं यकीन ॼाणो त शेख ममू जे हवाले सां साईं पीरबख्श अॼु कुझु शयूं नयूं बि रखी वियो। यकीनन
ये शयूं जेसीं ताईं साबित न थियूं थियनि तेसीं ताईं ॾंद कथा आहे। जॾहिं इहे शयूं साबित थींदियूं तॾहिं इहे शयूं असांजी तारीख़ जो हिसो बणिजी वेंदियूं। ऐं उन्हनि सभिनी शयुनि खे तारीख़ जो हिसो बनाइण जे लाइ असांखे पंहिंजो अमली किरदारु अदा करणो पवंदो त असां पंहिंजी ॾंद कथाउनि वारे किसनि खे पंहिंजी हक़ीक़ी तारीख़ बनायूं। तारीख़ जो इहो वॾो अलमियो आहे जो शेख ममू जहिड़ियुनि हस्तियुनि जो तारीख़ में तज़किरो मौजूदु कोन्हे। आया असां इहो इल्ज़ाम पंहिंजो पाण ते धरियूं, पंहिंजे वॾनि ते धरियूं, या उन्हनि खां अॻे जेके असांजा ईंदड़ असांजा गुज़री वियल नसुल आहिनि उन्हनि ते धरियूं त शेख ममू जे दौर में असां वटि को पढ़ियल लिखियल माण्हू ई कोन्हो जेको वेही तारीख़ लिखी आहे, या शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जे दौर में जेकॾहिं को असांजो पढ़ियल लिखियल माण्हू ई कोन्हो जेको असांजे हिननि ओलियान बुज़ुर्गनि ऐं दरवेशनि जी तारीख़ुनि खे वेही फहिड़िया, त यकीन ॼाणो जेकॾहिं इहो कमु उन तसलसुल सां हलंदो पियो अचे हा त सिंध जी तारीख़ कॾहिं बि तज़ादनि जो शिकार कोन थी आहे। उन जे बावजूदि बि ऐं सम्झां थो शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे खां वठी डॉक्टर नबी बख्श बलोच ताईं, डॉक्टर नबी बख्श बलोच खां वठी रसूल बख्श तमीमी ऐं साईं ज़ाकिर खटी ताईं जिन बि माण्हुनि पंहिंजो कमु कयो आहे उन्हनि पंहिंजे हिसे जे कम सां सचाई ऐं ईमानदारी वारी कोशिशुनि जे बुनियाद ते उन कम खे न रुगो सर अंजाम ॾिनो आहे, पर उहो पंधु अञा ताईं जारी ऐं सारी आहे। जेको पंधु साईं ज़ाकिर खटी खां पोइ असांखे निभाइणो आहे, असांजे नौजवान नसुल खे निभाइणो आहे, असां खां पोइ असांजी ईंदड़ टई खे उहो पंधु पुॼाइणो आहे त असांजी तारीख़ तज़ादनि जो शिकार छो आहे। असांजी तारीख़ में जेके सवाल कर खणी बीठल आहिनि उन्हनि जा जवाब असांखे ई ॻोल्हणा आहिनि ऐं हिननि इलाइक़नि मां हिन सरज़मीन मां ॻोल्हणा आहिनि। उन जे लाइ असांखे साईं पीर बख्श वारी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त अमली तौर ते असां सभिनी खे पंहिंजी तारीख़ी ज़िमेवारी ऐं पंहिंजो तारीख़ी फ़र्ज़ अदा करणो पवंदो। रही ॻाल्हि शेख ममू अदबी कॉन्फ्रेंस जे हवाले सां असां हिकिड़ी कोशिशि कई 3 साल पहिरीं अब्बास मला इब्राहिम कुमरो जे तोहफ़त सां त बेशक मेला ऐं मलाखड़ा सिंध जी सक़ाफ़त जो हिसो आहे, पर उहे मेला ऐं मलाखड़ा जिन माण्हुनि ते असां लॻायूं था उन्हनि माण्हुनि असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो असां उन्हनि माण्हुनि जे किरदार खे विसारे साईं पीर बख्श वारी ॻाल्हि रुगो खदड़नि जे पोयां ऐं मलाखड़नि जे पोयां ऐं रुगो इन्हनि छिटरागनि ऐं मश्करियुनि जे पोयां लॻियल हुजूं। शेख ममू जहिड़नि हज़ारे लखे बुज़ुर्गनि असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो असां उन्हनि जे नाले सां मनसूब कयल मेलनि ऐं मलाखड़नि में उन्हनि जो नालो वठण जे लाइ तयारु न हुजूं। यकीनन आउं सम्झां थो इहा तारीख़ जी न रुगो वॾी बेइंसाफ़ी हूंदी, पर हीअ उन्हनि बुज़ुर्गनि सां बि वेसाघाती हूंदी जो असां उन्हनि जे तकियनि ते वेही, उन्हनि जे दरगाहनि ते वेही, उन्हनि जे आस्थाननि ते वेही, उन्हनि जे इलाइक़नि ते वेही उन्हनि खे यादि न करियूं, उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश न करियूं, उन्हनि जे किरदार खे चिटो ऐं वाइखो करे ईंदड़ नसलुनि ताईं न पहुचायूं त पोइ असां यकीनन तारीख़ जा ॾुआरी आहियूं। पोइ यकीनन असां तारीख़ जो इहो ॾोह कॾहिं बि पंहिंजी ॻिची में विझणु कोन था चाहियूं। असां चाहियूं था त सिंध जा उहे सूफ़ी बुज़ुर्ग जेके सॼी दुनिया में असांजी सुञाणप जो ज़रियो बणिया, जिन सॼी दुनिया में सिंध जी पैगाम मुहबत वारो पैगाम फैलायो, उन्हनि जे किरदारनि खे चिटो करण जे लाइ, उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ असां ई सिलसिलो शुरू कयोसीं जेके अॼु 3 साल खे ख़ूबी सां मुकमल थी रहिया आहिनि। ऐं आउं सम्झां थो 3 सालनि जी मुख़्तसिर अरसे में एॾो वॾो को असां माना जंहिं ते फ़ख़ुरु कजे उहो कमु बि कोन कयो आहे, पर आउं सम्झां थो असां हिकिड़ो पाणी में पथर उछलियो आहे, हिकिड़ी पहल कई आहे, हिकिड़ो बुनियादी क़दम रखियो अथऊं त सिंध जा मेला जीअं असांजी सक़ाफ़त आहिनि उते शेख ममू जहिड़ा सूफ़ी बुज़ुर्ग बि असांजी सक़ाफ़त जो अणमिट हिसो आहिनि, जंहिंखे को बि अरगोन, को बि तुरखान, को बि तातारी हिन सिफ़ाए हस्ती तां न मटाए सघियो ऐं ता हयात जेसीं ताईं दुनिया क़ाइमु आहे हिननि वलियनि ऐं बुज़ुर्गनि जो किरदारु तारीख़ में हमेशह चिटो हूंदो ऐं हमेशह सुनहरी अखरनि सां यादि कयो वेंदो। सदर साहिब जी इजाज़त सां अॼोकी हिन अदबी कॉन्फ्रेंस के मुख़्तलिफ़ नशिस्तुनि में विरायो वियो ऐं आउं सम्झां थो मुख़्तलिफ़ दोस्त उन्हनि नशिस्तुनि जे हवाले सां पंहिंजो पंहिंजो हिसो ॻंढे बि विया आहिनि। शेख ममू जे हवाले सां मूं पहिरीं कॉन्फ्रेंस में हिकिड़ो तवील मकालो बि पढ़ियो हो ऐं मूं न पियो चाहियो त उन्हनि साॻियुनि शयुनि खे वरी बार बार हर साल रिपीट कजे। पोइ वरी बि असांजी इहा कोशिशि आहे त शेख ममू जे हवाले सां तारीख़ में जेको बि मवाद मौजूदु आहे
उन मवाद खे न रुगो फेड़े समेटे तरतीब ॾेई हिकिड़े हंधि गॾु कजे, पर उन मवाद जा पेरा खणी उनखे हक़ीक़ी जेको मंज़िल आहे, हक़ीक़ी जेको रुख आहे, हक़ीक़ी जेको रस्तो आहे, उते उन ताईं ज़रूरु पहुचाइजे त शेख महमूद उर्फ़ शेख ममू, किथे किथे तारीख़ में शेख महमद बि अचे थो। साईं इब्राहिम सिंधी पंहिंजे मज़मूननि में बेड़ो तस्करो कंदो रहियो आहे। सो उते जेके बि तज़ाद मौजूदु आहिनि, असांखे उन्हनि सिटुनि मां ई उहे तज़ाद ॻोल्हणा आहिनि, पैदा करणा आहिनि, ऐं उते असांखे शेख महमूद या शेख महमद या शेख ममू जो किरदारु चिटो ऐं वाइको करिणो आहे। ऐं यकीन सां चवां थो त असां कोशिश में आहियूं ऐं असांजी इहा कोशिश जारी रहंदी त साईं पीर बख्श प्यासी पीर बख्श जमारी वारे सवाल ते त साईं शेख ममू कहिड़ो, किथां जो हो, असुल ज़ात जो कहिड़ो, हिते कीअं आयो, छाजे लाइ आयो, छो आयो। यकीनन साईं पीर बख्श, साईं अकबर शाह जहिड़ा, साईं ज़ाकिर खट्टी जहिड़ा सीनियर बुज़ुर्ग ऐं असांजा इंतिहाई क़ाबिल एतिराम उस्ताद ऐं मोहसिन, जेकॾहिं असां मूं जहिड़नि ऐं मूंसां हमअसर दोस्तनि जी रहनुमाई कंदा रहंदा त उहो ॾींहुं परे कोन्हे त असां तव्हांखे सॼो खाको चिटे आणे हिते क्लियर करे ॾींदासीं शेख ममू कहिड़ो, किथां आयो, ऐं उन ते अची कहिड़ो कहिड़ो पंहिंजो फ़र्ज़ु निभायो, कहिड़ो कहिड़ो किरदारु अदा कयो। सदर साहिब जी इजाज़त सां महफ़िल मुशाइरो बि आहे, ॿियनि दोस्तनि सां गॾु आउं बि कोशिशि कंदुसि त मिड़ी कची फिकी शाइरी आहे, मूंखां सीनियर शाइर दोस्त पंहिंजो वारो वॼाए विया आहिनि।